Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी बाबा साईं असां पक्को फ़ैसिलो कयो आहे इज़त जी रोज़ी करण जो, पर अॼु तव्हां वटि हिकु अर्ज़ु खणी पहुता आहियूं। हाँ बाबा नातू ॻाल्हि कर बाबा। बाबा साईं इहो त पहिरियों त तव्हां सांवल खे चओ त असांजी पोखाईअ में भरपूर मदद करे, छाकाणि त असां वटि पोखाई जो को तजुर्बो कोन्हे जेसिताईं असां वञी हुन ॻाल्हि खे सम्झूं। बाबा सामल खे मां चवंदुसि त तव्हांखे मदद कराईंदो रहंदो। बाबा ही मामलो केॾो ॾुखियो कोन्हे जेॾो तव्हां सम्झो था। महिनत जी ज़रूरत आहे। ॿियनि हारनि खे बि चइबो त उहे बि तव्हांजो हथु वंडराइनि। बाबा साईं कुझु पैसनि जी असांजी मदद कराइजो, जीअं ॿनीअ में ॿिज भाण विझी सघूं। बाक़ी हिसाब किताब थींदो त तव्हां पंहिंजो कटे वठिजो। पोइ जेके असांखे 5 रुपया बचा न हक़ लाला जा, उहे गंजो न असां लाइ। बाबा पीराणा घबराए छो थो? वेठा न आहियूं? अरे यार दिल लाथी अथई। बाबा बिज भाण हर क़िस्म जी तव्हां सां मदद थींदी, पर बाबा कोशिश कजो त हाणे इन कम खे बाक़ाइदा कमु करे सम्झो ऐं इहे जेके ॿिया फॾा फसाद आहिनि इन्हनि खे ॿिली हाणे छॾे ॾियो। छड़ी ॻाल्हि न ॿिली दातू, अॼु तव्हां ॿिन्ही खे मूंसां इहो पको वाइदो करणो पवंदो त अॼु खां पोइ को बि फॾो फसाद कुझु बि वरी मां तव्हांजे तरफ़ां न ॿुधां। बाबा साईं जॾहिं फॾा करणा हुजनि त पोइ तव्हांजो हार पोइ छो कयूं? बाबा महिनत मज़दूरीअ में ई मज़ो आहे। ॿुधो नथव त मज़दूर अल्लाह जो दोस्त आहे। बाबा महिनत मज़दूरीअ खे कॾहिं बि ऐब न समझजो। रब पाक राज़ी आहे महिनत वारे सां जेको महिनत करे पंहिंजी रोज़ी कमाए खाए थो। बाबा हक़ हिलाल जी रोज़ीअ में जेको सुकून आहे न ॾातो, उहो सुकून तव्हांखे किथे न मिलंदो। अस्सलाम वालेकुम फोग फकीर। वालेकुम सलाम। बाबा खुश आहीं न? यार मोहम्मद सादिक ॾाढो सुठो थियो तुंहिंजो ऐं ॾातूअ जो पाण में ठाह। यार दुश्मनीअ में बर्बादीअ खां सवाइ रखियो छा आहे? वाह फोग फकीर वाह, बच्चल खान कई आहे मूंसां नाइंसाफ़ी ऐं तूं तो चएं त चङो थियो जो ठाह थी वियो। वाह यार बच्चल खान अहिड़ो माण्हू आहे त कोन, अलाए छो गुरू हुन जे लाइ दाहूं पियो थो करे। फोग फकीर ॻाल्हि ॿुध, फ़ैसिला ईअं नाहिनि थींदा जीअं बच्चल खान कयो आहे फ़ैसिलो। हिकु खूनी माण्हू ईअं घुमंदो वते। बाबा मोहम्मद सादिक ॿेली हुनखे ॾींदो कुदरत वारो सज़ा। बेशक मुझे कुदरत वारो उन ज़ालिम इंसान के हिन दुनिया में हुन दुनिया में सज़ा तो ज़रूर ॾींदो, पर हिते कानून आहे। पोइ इन ॾातूअ खे सज़ा छो न मिली? छो न ॾिनी कानून उनखे सज़ा? भला जेकॾहिं तूं हुन ॾातूअ खे सज़ा ॾियणु चाहीं पियो त तूं अॼु पुलिस में केस करीं हा न बाबा। पर जेकॾहिं तूं राजूणी करीं थो ऐं तो कई आहे त पोइ बाबा ने राजूणी फ़ैसिले खे तस्लीम करणो पवंदो तोखे। फोग फ़कीर मां पुलिस में वञा, पर छा कयां, मजबूर हुअसि। मूं वटि शाहिद कोन हुया, इन्हीअ करे पुलिस में कोन वियुसि। बाक़ी फोग फ़कीर मूं राजूणी नाहे कई। बच्चल खान जबरदस्ती ज़ोरी मुंहिंजे मथां इहो फ़ैसिलो मड़ियो आहे ऐं इहो ॾुख
सजी जिंदगी मुझे दिल में रहंदो। फैसला ईअं थींदा आहिनि ॼण। यार अजीब क़िस्म जो माण्हू आहे। बच्चल ख़ान जहिड़े सुठे माण्हूअ सां हिन नफ़रत करणु शुरू कई आहे। जंहिं हिन माण्हूअ खे ॻोठ में रहणु ॾिनो, इज़त बख़्शी, उन माण्हूअ सां नफ़रत। अलाए छा थियो यार, अलाए छा थियो। वाह डातू का न वाह, वाड़िया पीराणा, अॼु तो यार दिल खुश करे छॾियव। सफ़ा वणो त आर पो कंदे। डातू खान पीराणा, मूंखां जेकॾहिं न सच पुछो तव्हां ॿिन्हिनि खे ही कमु कंदे मूंखे दिली ख़ुशी थी आहे। ऐं मां यार सोच में पइजी वियो त तव्हां चोरियूं छॾे, फॾा फसाद छॾे हाणे ही अबे ॾाॾे वारो पोरियो पिया कयो। यार मूं इहो कॾहिं सोचियो बि कोन हो त तव्हां इहो इज़त वारो पोरियो कंदो। बसि यार सावल, जॾहिं न माण्हू ठोकरूं खाईंदो आहे तॾहिं वञी सम्झंदो आहे। छो त असांजे वॾनि असांखे अहिड़ी तरबियत ॾिनी ई कोन हुई। तॾहिं त असां सफ़ा असली घुमंदा पियो वरितासीं। सांवर खान, हींअर असांजे मथां केॾियूं बि मुसीबतियूं अचनि न, असली जबल किरनि, ही रस्तो अमुन जो आहे। इन करे हिन में बरकत आहे। असां कॾहिं बि न छॾींदासीं सांवर खान। ख़बर थी सावल, असल में इहो थोरो सॼो हथ ई बच्चल ख़ान जो असां ते, जंहिं फॾा छॾाए ऐं असांखे कोॾर खणाई। डातू खान पीराणा, हिन हक़ सच जी राह ते हलंदे मुंहिंजो तव्हां सां साथ आहे। हो शाइर न आहे त शहीद न आहे चयो, जेको खेड़े सो खाए। अॼु अचो त मां बि तव्हां सां हथ थो वंडायां। अचो। वाह वाह, अचो। ॻाल्हि ॿुध, जेको सम्झायो मैं वो सम्झी वे न। समझी वियुसि करम खान, समझी वियुसि। जे सोभारे जी नज़र मूं ते पई न तो मूंखे कॾहिं बि बख़्श न कंदो। मुंहिंजे हूंदे सोभारो तोखे कुझु बि करे कोन सघंदो। पर इहो ख़्यालु रखजांइ त इहो कमु उन वक़्तु कजांइ जॾहिं सोभारो या ओताक ते हुजे या वरी ज़मीन ते हुजे। उन जे पर पुठ वञी इहो सॼो कमु करे अचिजांइ। ठीकु आहे करम खान, कमु इहो थी वेंदो। हुन जो इनाम तोखे अलॻि ॾींदुसि। अड़े तुंहिंजे सिर मथां मुंहिंजो हथ आहे। तोखे का बि तकलीफ़ अचणु कोन ॾींदुसि। मां तव्हां सां पूरी पूरी वफ़ादारी निभायां पियो। मूंखे इहा उमेद आहे त तव्हां मूंसां भलाई ज़रूरु कंदो। तोखे ख़ुशि करे छॾींदुसि। तुंहिंजी सोच खां वधीक तोखे पैसा मिलंदा ऐं तूं पंहिंजी बाक़ी ज़िंदगी वञी ख़ुशि गुज़ारींदे। तंहिं करे इहो कमु पूरी होशियारीअ सां थियणु खपे। मां बि इहो ई थो चाहियां त जीअं सोभारे जी तुंहिंजे मथां नज़र न पवे। हाणे तूं वञी पंहिंजो ज़हन ठाहे त तोखे इहो कमु कहिड़े तरीक़े सां ऐं कीअं करिणो आहे। ऐं हा, कोशिश कजांइ त इहो कमु ॾींहं ॿिनि में थियणु खपे। जेकॾहिं सोभारे जी छोकिरी हली वई न त पोइ असांजो इहो कमु इते ई रहिजी वेंदो। बाबा साईं, असां मूमल खे इजाज़त ॾिनी आहे, पर किथे ईअं न थिए जो इहो सोभारो
मूमल खे पटियूं पढ़ाए वरी असांजे घर में छॾे वञे। बाबा जे मूमल वाकई बेकसूर आहे त वापसि अची हूअ सोभारे खाने जे बारे में उहो सभु कुझु असांखे ॿुधाईंदी जेको हिनमहिल ताईं अञा असांखे ख़बर नाहे। पर बाबा इन मां सॼी ख़बर पइजी वेंदी जे हूअ पंहिंजे पीउ सां ॿधल आहे त ॾिसजांइ मोट ते अची असां सां को बि राज़ न सलींदी। बाबा साईं हिते त ईअं ई पियो लॻे ॼण मूमल बेकसूर आहे। पूर इहो मूमल जो मकर ऐं फ़रेब थी सघे थो। हमेशह ॾोही माण्हू पंहिंजा ॾोह लिकाइण लाइ वॾा जतन कंदो आहे। बाबा फर्ज़ कयो अगरि इन ॻाल्हि खे ईअं सम्झूं त मूमल ऐं सोभारो ॿई बेकसूर आहिनि, इहो ज़हर करम खान ॾियारियो आहे। त हाणे सवाल इहो थो घुरे त उन छड़ो तव्हांखे ज़हर छो ॾियारियो? इहो ज़हर हू मूमल ऐं सोभारे खे भी त ॾियारे सघे पियो। ख़ैर बाबा साईं, जेका बि हक़ीक़त हूंदी न हिकु ॿ ॾींहं अंदरि असांखे ख़बर पइजी वेंदी। तव्हां रुॻो हाणे इन खॿड़ ऐं रोलू वारनि जो मसइलो हल कयो। बाबा इन्हनि निभागनि जो त मसइलो एॾो विचड़ियल आहे जो ख़बर ई नथी पए त धोखो कंहिं कंहिंसां कयो आहे। हर को थो अचे मूंसां धोखो थियो आहे। बाबा सुभाणे वरी उन्हनि चरियनि जूं जॾहिं तफ़सील सां ॻाल्हियूं ॿुधबियूं त पोइ वञी का ख़बर पवंदी त असुल ॻाल्हि आहे छा। थी सघे थो त मितेरीअ कन भरिया हुजनि खॿड़ जा ऐं पोइ खॿड़ इहो कमु कयो हुजे। ईअं बि थी सघे थो त रोलू ऐं ढोलू वारा पंहिंजी जॻह विकिणी उन जा पैसा वठी सघनि था। पोइ तव्हां वटि इहो रुॻो खॿड़ दां खणी कोन अचिया बाबा साईं, इहा माई मितेरी बि मुंहुं मथो पिटींदी तव्हां वटि अचे। हा बाबा सांवर सचो आहे। वाकई हिन दफ़े जेको ख़बर आयो हो कुझु मूंखे विस्मिल लॻे थो। बाबा इन्हे खे जेतिरो मां सुञाणा इन्हे खे पंहिंजी घरवारी बि न सुञाणे। जे हुन सां धोखो थिए हा न त हिन महिल पंहिंजा वार पटे छॾे हा। ये फुले वांगुरु टपा ॾिया फुले वांगुरु। बेगम साहबा इन खां पहिरियां तव्हांजो पीउ हिते अची वञे ऐं मूंखे माराए न छॾे, मां तव्हांखे हक़ीक़त खां आगाह करण आयो आहियां। मां पाण इहा हक़ीक़त ॼाणण थी चाहियां। आख़िर तव्हां सांवल खे ज़हर ॾिनो छो? इन लाइ तुंहिंजे पीउ मूंखे मजबूर कयो। न बाबा ई नथो करे सघे। मूंखे पक हुई तव्हां मुंहिंजे ज़बान जे मथां एतबार कोन कंदव। बाबा जे चवण ते तो सांवल खे ज़हर ॾिनो, पोइ इहा ॻाल्हि तो मूंखे छो कोन ॿुधाई? मुंहिंजो ज़मीर मूंखे मलामत करे पियो। मुंहिंजूं रातिनि जूं निंडूं हराम थी वयूं आहिनि। सोचियमि त मौत अचण खां अॻु में मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां। हाणे बि मौत अची वई न त बि का परवाह न आहे। छा इहा ॻाल्हि तूं बाबा साईं जे साम्हूं कंदे? बेगम साहबा जेकर तव्हांजे पीउ मूंखे ॾिठो त माराए छॾींदो, इन करे तूं मूंखे माफ़ु करे छॾ। मां उन जे साम्हूं अचणु नथो चाहियां। मूं पाण खे आज़ादु कयो आहे। हाणे एतबार करणु तुंहिंजो कमु आहे। इन खां पहिरियां तुंहिंजो पीउ अची वञे मां हलां। बाबा ही तूं छा कयो? पंहिंजे ई हथनि सां पंहिंजी न्याणी जो घर उजाड़े छॾी। मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदसि, कॾहिं बि तोखे माफ़ न कंदसि बाबा। करम खान मुंहिंजी न्याणी मूं वटि वापसि पहुती आहे ऐं इहा ख़बर तो वटि बि पहुती हूंदी। इन करे मां तोखे सम्झाइण आयो आहियां त जेकॾहिं तोखे विढ़णो आहे न त मूंसां सिधो विढ़जांइ। जेकॾहिं मुंहिंजी न्याणीअ सां का चाल खेॾण जी कोशिशि कयई न त बख़्श कोन कंदोसांइ। सोभारा मां तोखे छो मारींदुसि? इहा तो वारी छोकिरी तमामु जल्द तोखे ज़हर ॾेई पूरो करे छॾींदी। तोखे मारण जी मूंखे ज़रूरत कहिड़ी आहे? इन जो मतिलबु त तूं चालू खेॾण खां कोन मुड़ंदी। सोभारा मां तोसां कहिड़ी चाल खेॾंदुसि? ॻाल्हि ॿुध, जेके माण्हू तुंहिंजे भर पासे में आहिनि
या तोसां गॾिया था वठनि उहे माण्हू खाइनि पीअनि त तूं जो था पर मज़े जी ॻाल्हि ॿुधे उहे वरी वफ़ादारी मूंसां था निभाइनि तूं उथी थो वेही थो एतिरे क़दुरु जो जेका तूं निछ थो ॾी न सोभारा उन जी ख़बर बि मूं ताईं पहुची थी वञे तंहिं करे तोखे ख़तरो मूं मां न उन्हनि वफ़ादारनि मां आहे हाणे तूं वञ पहिरियां वञी उन्हनि जी छंड छाण कर पोइ अची मुंहिंजे अॻियां इहे ॾंद खड़काइजांइ यादि रखजांइ करम खान बख़्श कोन कंदोसांइ कॾहिं बि बख़्श कोन कंदोसांइ छो त सोभारे जी सट दुश्मन उते जो उते चट हलिया वॾो आयो आहे करम खान खां सुवाल करण वारो सुबारा हाणे तोखे चङी तरह ख़बर पवंदी त करम खान जो कहर छा थींदो आहे फकीरियाणी हाणे छॾे न इहे कमकार खे चांहि जो को फर्स्ट क्लास कोप तयारु करे ॾे त पिया जे न इहो छोरो चोरी ते पहुता ढुक बि चांहि जो नसीब कोन थींदो सॼो ॾींहुं वेठो बाथूं खाईंदुसि तौबा 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 सॼो ॾींहुं रुॻो खाइण पीअण जी अथई हा को अलाह रसूल जो नालो अथई का निमाज़ पढ़ी तो ॾंद खाई अची चपन खे लॻोई पोइ बञा खा 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 लॻी पई अथई हा ॿियो वरी घर में सॼो ॾींहुं अथई इहो पिटको तूं वरी कहिड़ा मूंखे ताम तरे थी खाराई हा राति बि मूंखे इहो पारू थो भत बूथ में ठोकी उहो खाईसि अञा ताईं पेट में पिया वलोटा पवनि उन खां पोइ मूंखे कहिड़ो तो खाधो खारायो चांहि जे कोप जे लाइ चयो त मां त टेड़ो तप वठी वियो अथई संदन सुकी मूंखे इहो ॿुधाए घर जो सॼियूं देगड़ियूं चटे चटे साफ़ त कया अथई अञा बाक़ी बचो छा आहे जेको तोखे बूथ में हणा बंदूक का लॻंदी मूंखे इहो ॿुधाए कॾहिं को बिस्मिल्लाह करे को खाधे पीते जो सामान मुंहिंजे अॻियां रखी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह यो बिस्मिल्लाह जी वाई त अॼु मूं तुंहिंजे वातां ॿुधी आहे हा बिस्मिल्लाह बि कंहिं माण्हू जे अॻियां कबी आहे तो ॼरके जे अॻियां कबी छा वॾी का गोरपट भला आहे साईं जेकॾहिं छोरो ऐं छोरी घर में हूंदा आहिनि असलो सुकून सां घर में सुतो पियो हूंदो आहे पर जेकॾहिं छोरो छोरी न आहिनि न तुंहिंजा ॿई हथ मुंहिंजे ॻिचीअ में असलो भिट थी था वञनि तोसां त को अलाह ई पुॼे तोसां केतिरो बि वात हणा न पर तूं त सुधरण जो आहीं कोन तूं कॾहिं कोन सुधरंदे चवंदा कोन रिढ अॻियां रबाब वॼाईंदे वरे गुज़री विया पर हुनजी साॻी ॿे ते वांगुरु तुंहिंजी बि सदाई ॾे लॻी पई अथई मूंखे ॻाल्हि त ॿुधाए कहिड़ा मुंहिंजा पहिरों पता आहिनि मां को नशो थो कयां पतो थो कयां जुआ जे अॾे ते थो वञा जो मुंहिंजा पेर उबता आहिनि दुहल खणी वञी दुकाननि तां पिनी तुंहिंजो पेट थो भरियां चांहि जे कोप लाइ चइमां अची मुंहिंजी अछी ॾाड़ी में हथ विधो तो त इहो सर्टिफिकेट ॾेई छॾियो त मां सुधरियल न आहियां ठीकु साईं मां सुधरियल कोन आहियां बाक़ी तूं त साईं वॾी ख़िदमतगार ही मुड़ुस जी इहा ॻाल्हि कंदे शर्म आई आऊं चवई थी पंहिंजो वात बंदि कर हाणे जॾहिं सॼे घर जो कमकार कंदुसि पोइ चांहि ठाहे थी ॾेई मरी कोन थो चांहि खां सवा चुल्हे ते मेर न वरी काॾे पाणी जी भरण थी वई चांहि जे कोप जी उमीद कर इज़त आहे मुंहिंजी तरफ़
कमला मन जी शांति हासिल करण जे लाइ इंसान ज़ात खे इंसान जी ख़िदमत करणी पवंदी। जेकॾहिं ॿिया अमल सभु छॾे हिकिड़ो ई कमु करे न, माण्हू जी ख़िदमत करे, इंसान सां मोहबत करे, पोइ कमला ॾिस त हीअ दुनिया स्वर्ग थी वेंदी। साईं, अॼुकल्ह जा माण्हू जे नेक अमल कनि था न त शिड़प ऐं शिड़प हिक ॿिए खे ॾेखारण लाइ। जेकॾहिं कोई नेक अमल मन जी शांतीअ लाइ करे त सही आहे, न त कहिड़ो ज़रूरु आहे अहिड़ो नेक अमल करे ई न। कमला अॼु जे इंसान में अंदरि वॾो क्रोध भरियल आहे, पंहिंजे ज़िद खे परवान चाढ़ींदो थो रहे। जेकॾहिं ज़िद ते अची थो वञे नी त पंहिंजी अना जे ख़ातिर ॿिए खे बुरो भलो बि चई थो वञे। चवे थो त मुंहिंजी ॻाल्हि मथे हुजे। पंहिंजी ॻाल्हि मञाइण में जेसीं ताईं कामयाबु नथो वञे न कमला, तेसीं ताईं ॿिए इंसान ॻाल्हाए केॾो बुरो भलो थो ॻाल्हाए। इन क़िस्म जा इंसान बि अची कमला। धणी उहे इंसान त न थिया, जानवर थिया न। हा कमला, तोड़े जे इन्हनि माण्हुनि जी शिकिल इंसान जहिड़ी आहे, पर सच इहो आहे त इन्हनि जे अंदर में वॾो वैसी जानवर आहे। कमलाइन जो कम ई इहो आहे त ॿियो तकलीफ़ में हुजे, असां सुख ऐं शांती में हुजूं। सच इहो आहे कमला त इहे इंसान न, इंसानी रूप में जानवर आहिनि। जानवर भॻवान ई बचाए अहिड़नि माण्हुनि खां जेके ॾिसण में इंसान, अंदर में जानवर। कमला बाबा, बोरची जो को ॾस पतो आहे? न मां, बोरची जो को ॾस पतो कोन्हे, छो त बोरची मरी चुको आहे। तव्हां एॾे यकीन सां कीअं था चई सघो बाबा त बोरची मरी चुको आहे? मूंखे करम ख़ान जे ख़ासि माण्हू ॿुधायो आहे त बोरचीअ खे करम ख़ान माराए छॾियो आहे। थी सघे थो त बोरची ज़िंदा हुजे। न मां, जेकॾहिं बोरची ज़िंदा हुजे हा न त मां पाणे हुनखे ॻोल्हे अचां हा। उहो पाणे ई अची तोखे सबूत ॾिए हा त सांवल खे ज़हर कंहिं ॾियारायो आहे। बाबा, तव्हांखे पूरी पक आहे त सांवल खे ज़हर करम ख़ान ई ॾियारियो आहे? हा मां, मूंखे पूरी पक आहे त करम ख़ान मूंसां पंहिंजी दुश्मनी निभाए पियो। जेकॾहिं करम ख़ान तव्हां सां दुश्मनी निभाए पियो त बोरची जे हथां सांवल खे ज़हर छो ॾियारियईं? असां सभिनीनि खे बि ज़हर ॾियारिया हा न। इहा ई त करम ख़ान जी चाल मूंखे सम्झ में नथी अचे। बाबा, पर मूंखे नथो लॻे त इहो कमु करम ख़ान जो हुजे। बाक़ी तूं छा थी सम्झी? इहो कमु मूं करायो आहे ऐं मूं सांवल खे ज़हर ॾियारायो? जेकॾहिं तूं ईअं सम्झी थी त ईअं ई सही। हाणे इन बारे में अॻिते को बि सवाल न कजांइ, सम्झी वई न? मां अॻे ई परेशान आहियां, मथां तूं मूंखे परेशान न कंदी कर। मुंहिंजो घर उजड़ी वियो, मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद थी वई। मूंखां वधीक तूं त परेशान न हूंदे न बाबा? आख़िर सच केतिरो लिकाईंदे? ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।